अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान समेत खिते में कोरोना वायरस एतिरो ख़तरनाक साबित थियो जेतिरो अमरीका ऐं यूरोप में हुयो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त पाकिस्तान में ॿियनि मुल्कनि जी भेट में फ़ौतगियुनि जी शरह बि घटि आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे असद उमर चयो त कोरोना सबबि मुल्क में 1 करोड़ 80 लख माण्हुनि जे बेरोज़गार थियण जो ख़दशो आहे। 9 मई खां पोइ फ़ैसिलो क़ौमी राब्ता कमेटी कंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त सम्झूं था त कोरोना वायरस चैलेंज डिघो आहे। मईशत बि डिघे अरसे ताईं लॉकडाउन बर्दाश्त नथी करे सघे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त कोरोना सां गॾु गुरबत जो बि मुक़ाबिलो करणो पवंदो। सूरत हाल मुताबिक़ हिकमत अमली जोड़नी पवंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में माकड़ जे हमले वक़्तु हिकु भेरो ॿीहर खुराक जे तहफ़ुज़ वारो वफ़ाक़ी वज़ीर गायब आहे। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत ॿीहर नाकाम थी त माकड़ जे हमले जी सूरत में हिकु ॿियो सानियो जनम वठंदो। हिकु बयान में बिलावल चयो त गुज़िरियल साल खां असांजे केतिरनि ई दरख़्वास्तुनि जे बावजूदि सूबनि खे माकड़ जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त आज़ाद ऐं ज़िम्मेवार सहाफ़ियुनि खे हथी वठराइण लाइ समूरियूं मुमकिन सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं। कराचीअ में लॻड़ जे ॾोरीअ सां 4 सालनि जे सुफ़ियान जो गलो कपजी वियो, जंहिं सबबि उहो फ़ौत थी वियो। सुफ़ियान गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे पीउ सां मोटरसाइकिल ते सफ़र करे रहियो हुयो, जंहिं जो पुलिस सुफ़ियान जो लॻड़ जे ॾोरीअ सां गलो कपजण जो केस दाख़िल करे वरितो। लाड़काणे जे वेझो इशारे ते न रुकजण वारी कार जो पीछो कंदे पुलिस मोबाइल कल्टी थी पई, जंहिं सबबि हिकु पुलिस एहलकार मुश्ताक सांगी फ़ौत थी वियो ऐं हिकु पुलिस एहलकार रोशन जतोई ज़ख़्मी थी पियो, जंहिं ते उन्हनि ॿिन्ही खे लाड़काणे जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं SSP लाड़काणो इस्पताल पहुची वाक़िए जो जाइज़ो वठण बैदि कार जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।